मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं वुज़ू जे दौरान ॻाल्हाइण कीअं आहे? वुज़ू जे दौरान ॻाल्हाइण आदाब खां ख़िलाफ़ु आहे ऐं मकरूह अमल बि आहे, नापसंदीदा अमल आहे। वुज़ू जे दौरान खामखा ॻाल्हाइणु तमामु सारी नमाज़ ईंदा पहुची करे वुज़ू बि कंदा ऐं कचहरी बि कंदा। अच्छा हाल वाला ख़ुशि आहे, कीअं कमकार कीअं थो हले? हे हो नापसंदीदा अमल आहे, न ॻाल्हाइणु खपे। ऐं अहिड़ी तरह इन खे तमामु उलमा मकरूह अमल चयो आहे। मकरूह अमल छा खे चइबो आहे? हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधायां, मकरूह अमल छा खे चइबो आहे? तफ़सील हिकिड़ी मां बयानु कयां। हे मूंखे सुफ़े ते ड्रेस पातल आहे, हे छा आहे? हे सुफ़े ते ड्रेस आहे। हाणे जेकॾहिं हिन जॻह ते कारो जेको आहे मस जो टुकड़ो लॻी वञे त तव्हां छा था ॿुधायो त ड्रेस पाक आहे, मां नमाज़ पढ़ी वेंदुमि, पर हाणे ड्रेस जे अंदरि एब अची वियो न, त एब न आयो। कारो जो मस जो सही ते टुको लॻे, मस हारजी पए त नमाज़ त थी वेंदी मुंहिंजी। मस का पलीत शइ न आहे, पर तव्हां खां मां ॿुधाइणु चाहियां, पुछा करणु चाहियां पियो त हाणे मुंहिंजी ड्रेस में फॉल्ट त अची वियो, त सेम अमाल जे अंदरि बि ईअं फॉल्ट थो अची वञे। उन वुज़ू सां नमाज़ थी वेंदी, पर उन वुज़ू जे अंदरि इहो नुक़्स थो अची वञे। तमामु साथी वुज़ू जे दौरान बिल्कुलु कलाम न कनि।